मामा तगिया तू पांजो पाण के समझी छा तो आसमान ता लही आयो आही छा जो असा के तो किनो चवी असा तो तोके पांजे बराबर भी नथा समझऊं वडो आयो है इल्जाम हरण वारो खबरदार खबरदार जो बियर असा जो नालो वरतो अथई असा ता तुंजी इज्जत कयो तू तो वनी मथे ते चढ़ंदो शमा थियो छाए सफासली बिर लगी पई समझाए पांजे पीउ के चौथे बड़बड़ लाती थी हाँ न तो जमाए तो वही थी मथे में वाटू ठाई थी हिकड़ी न ये ची भट डी मैं तो ची ची कंदी वतन थी ची तू जहड़ी पाही मानू होई चवंदई ना इतना जा लक्षण तव्हां जा के माण्हुनि खां ॻुझा आहिनि छा लक्षण वरी असां जा की ना आहिनि पाण त ॼण मुसले ता उथे ई कोन तो छोरी चहे छा थी गोर सभा छोरी छिती लगी पिया घर वेठी थी असां खे बि तड़का चाढ़े शमा तू माठ कराए पंहिंजे पीउ खे मां छा लाइ माठ कयां बाबा तू ही खणी माठ कर हां वरी तू भी मुखे तो चवी त मां माठ कया छोरी वेठी थी ते मथो वणे वरी तू मथा तो चए मां माठ कया खणा तो बाठो ॾियांसि त हिकिड़ो सटको शमा हलिया छा हलिया समझाए पंहिंजे पीउ सुकल सांडरे खे असां जूं तो गिलाऊं करे तहां असां जा माइट आयो तहां जो कम आ त अदाई बाबा खे समझायो असां जो घर न फिटायो असां जे घर में त तुंहिंजे पीउ भाई ॾेई छॾी आ हली वन छोरी तो सब जर दई पादर पे गई पर सटको कोन जाने हणा सा बटे चंबा त घर ताईं ची कंदी वते आ वनी माइटन के सलाम ॾे वरिया सिंधीअ में चवणी त ॿुधी हूंदई न त सखणी कुनी उफा में खणो अथई लोले जो लूण बि कोन ॻाल्हियूं त मुड़स अहिड़ियूं तो करे ॼण 100 ॾाचीअ जो साईं हुजे अरे डर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां वञी को गाह पठ जी कर पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध गोर सां इहे नाटकियूं न कर ऐं जे गोहर जे वेझो पाई न त वरियाम जे वकड़ खां बची न सघंदी ॾिसी रहंदासीं तोखे बि वरिया तुंहिंजो पाणी बि हिकिड़ी ज़रूर कछबो शायदि तोखे ख़बर न आहे पर हू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।